नासिक गंबट में वाक़िआ कंदासीं। गंबट शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। किसान कॉलोनी मां नामालूम हथियारबंदन वापारी नजमुद्दीन का मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। मज़ाहिमत करण ते वापारी खे तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। गंबट मां ब्रेकिंग न्यूज़ समाज शेयर कई पिया। गंबट शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। किसान कॉलोनी मां नामालूम हथियारबंद वापारी नजमुद्दीन का मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। मज़ाहिमत करण ते वापारी खे तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां गंबट मां शेयर कई पिया। गंबट शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। किसान कॉलोनी मां नामालूम हथियारबंदन वापारी नजमुद्दीन का मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। मज़ाहिमत करण ते वापारी खे तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ख़बर अवां सां शेयर कई पिया। गंबट शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। किसान कॉलोनी मां नामालूम हथियारबंदन वापारी नजमुद्दीन का मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। मज़ाहिमत करण ते वापारी खे तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। गंबट मां वाक़िआ कई पिया। गंबट शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। किसान कॉलोनी मां नामालूम हथियारबंदन वापारी नजमुद्दीन का मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। मज़ाहिमत करण ते वापारी खे तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ख़बर अवां सां शेयर कई पिया। गंबट शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। किसान कॉलोनी मां नामालूम हथियारबंदन वापारी नजमुद्दीन का मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। मज़ाहिमत करण ते वापारी खे तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। आगे कई पिया वाक़ी गंबट शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। किसान कॉलोनी मां नामालूम हथियारबंदन वापारी नजमुद्दीन का मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। मज़ाहिमत करण ते वापारी खे तशद्दुद करे ज़ख़्मी करे छॾियो। गंबट मां तड़की टीवी जे रिपोर्टर मुमताज़ मेमण खां। जी मुमताज़, आगाह कजो। ॾिसो मालवी माता खे ॿुधाईंदो आहे त गंबट ऐं भर पासे में जेका बदअमनी जी बाहि आहे उन ते जेको आहे ज़ाब्तो न आहे अची सघियो। गंबट में जेको वापारी आहे नजमुद्दीन गटबर, उनखां जेको आहे नामालूम हथियारबंदन पारां हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 20,000 रोक रक़म जॾहिं फुर खणा आया त वापारीअ पारां ॾुआरियुनि सां मुज़ाहिमत जी कोशिशि कई। जंहिं दौरान जेको आहे जवाबदारनि वापारीअ ते सख़्तु तशद्दुद करे जेको फुर करे फरार थी विया। वापारी जेको आहे ज़ख़्मी हालत में गंबड़ जी गिरफ़्त अस्पताल दाख़िल कयो वियो। उन सिलसिले में जेको गंबड़ जो वापारी आहे मुतासिर नौजवान नजमुद्दीन, उन ॿुधायो त मां किसान कॉलोनी वारे घर जे ॿाहिरां मौजूदु हुयुसि त जेके नामालूम हथियारबंद हुया उन्हनि पारां जेको मूंखे यरगमाल बणाए ऐं मूंखां फुर करण जी कोशिशि कई। मां जॾहिं उन सां मज़ामत कई त उन्हनि हथियारनि जा मुंहिंजे मथे ते जेके भट हणी मूंखे ज़ख़्मी करे ऐं वारदात करे फरार थी विया। उनजे चवण ते सॼे मामले जी जेको आहे मां गंबट पुलिस खे ॼाण ॾिनी। गंबट पुलिस जेको आहे नाकाबंदी करण बदिरां जेको आहे जाइ वारदात ते पहुची ऐं वाक़े जा तफ़सील वरिता। हिन जो चवण त गंबट पुलिस जेको आहे अमन कराइण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। जंहिं सबबि जेको आहे रोज़ाना जी बुनियाद ते गंबट शहर में जेके ॾोही वारदातूं आहिनि उहे थी रहियूं आहिनि। जंहिंजो SSP खेरपुर मलक ज़फर इक़बाल खे बि नोटिस वठणु घुरिजे। मां तव्हांखे ॿुधायां त वापारी IG सिंध DIG सक्कर समेत जेको आहे पुलिस जे आला अमलदारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जेका मूंखां थियल वारदात आहे हुन में मोटरसाइकिल, रोक रक़म ऐं मोबाइल फोन वापसि कराए गंबट शहर में जेको अमन आहे उहो बहाल करायो वञे। मेहरबानी मुमताज़ मेमण तफ़सीलनि जे लाइ।